नाज़रीन, टंडो अलायार में लखें रुपयनि जी लागत से ठहरायल टंडो आदम रोड हंधा हंधा उखड़ी वियो आहे। इन हवाले से ॾिसूं था नसीर शाह जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, टंडो अलायार का टंडो आदम रोड जो 38 किलोमीटर कारपेट रोड ठहियो है, जो 6 महीने ही मुकम्मल अञा न थिया आहिनि उनखे त रोड हंधा हंधा पंहिंजो टुटी वियो आहे, जंहिंते करोड़ों रुपयनि जी लागत थी आहे। अचो त हिते जे रवासिन खां, हिते जे माण्हुनि खां था पुछूं त उन्हनि जा छा वीचार आहिनि, छा चवणु आहे। तक़रीबन 30-35 सालनि खां पोइ रिपेयर थियो। इन लाइ वॾो जदोजहद हिते आवाम जी, माण्हुनि जी, कुझु सियासी धुरियुनि, कॉम्प्रेस धुरियुनि जी सभिनी जी हिते जदोजहद हुई। धरना बि लॻा, सभु लॻा। हीअ तव्हां ॾिसी आया हूंदव, पोयां फुटेज बि कया हूंदा तव्हां। रोड जेको आहे 7-8 या 6 महीना थिया आहिनि ठहियो आहे, जंहिंमें असां ओॾी महिल बि ठेकेदारनि खे तंबी कई त जेको आहे तव्हां रोड खे ग़लति पिया ठाहियो, लेकिन ठेकेदार एॾा बासर हुआ जो कंहिंजी ॻाल्हि कोन मञूं। ऐं तक़रीबन जेको आहे हंधा हंधा हींअर रोड उखड़ी वियो आहे, हंधा हंधा उखड़ी वियो आहे। जंहिंखे आउं गुज़ारिश कंदुसि जेको आहे एंटी करप्शन खे, नेब खे ऐं सियासी समाजी धुरियुनि खे, त इहे करोड़ों रुपयनि जी लागत सां इहा 38 किलोमीटर रोड ठहियो आहे। इन जी सार लहनि ऐं जेको आहे गवर्नमेंट जे खज़ाने खे, जेको क़ौमी खज़ाने खे एॾो ठेकेदार नुक़सानु ॾिनो आहे, उनजे ख़िलाफ़ इंक्वायरी करे। बाबा रोड जे हवाले सां कराची जो जेको लॻो पियो आहे, वज़नदार गाॾियूं सभु हितां असांजे रोड में अचनि पिया, उनजो केरु चवण वारो ई कोन्हे। जेको हाईवे मां वञनि कोन था वज़न जे करे, उनजो कांटो लॻे थो, अलाए छा जे करे असांजे रोड जो सफ़ा बेड़ो गर्क करे छॾियो अथनि। हिते रोड इन करे त थोरो ठेकेदारनि जी लागत जे करे, ॿिए नंबर ते ही जेको वॾा जेके ठेला था हलनि, 10 व्हीलर था हलनि ऐं रोड खे सॼो तोड़े छॾियो आहे। हिनखे गुज़ारिश कजे त ठेलनि खे बंदि कराइनि, महिरबानी करे इन ठेलनि खे वॾो वज़न करनि था, रोड खे ख़राब पिया कराइनि। सर, ये मसला ये है कि ये रोड अभी बने हुए इसको 6 महीने भी नहीं हुए और इसमें नाक़िस मटेरियल इस्तेमाल किया गया है और अरसा तकरीबन 40 साल के बाद ये रोड बना है। 40 या 50 साल के बाद ये रोड बना है। जब ये रोड बना है, रोड आपके सामने है, आप खुद इसको देख के आए हैं, आपने पूरा विज़िट भी किया है। और उसके बाद जो है नेशनल हाईवे की जो हेवी गाड़ियाँ जिनको यहाँ से गुज़रने के अलाउ नहीं है, वो वहाँ पे अपना कांटे के वज़न से बचाने के चक्कर की खातिर वो यहाँ से गुज़र रही हैं। 3 रुकनी वफ्द गए थे, डीसी टंडोलियार रशीद अहमद जरदारी साहब से भी हमने मुलाकात की और हमने अपने तहफ़्फ़ुज़ात उनके सामने रखे कि भी ये मसला है, ये हेवी गाड़ियाँ आ रही है। जगह टंडो आदम और टंडोलियार 35 किलोमीटर है, जगह जगह से टूट चुकी है। ये जो असांजो रोड है टंडो आदम खां टंडो अलायार, इहो गुज़िश्ता साल जी प्रांशल एडीपी में ठही मुकम्मल थियो आहे ऐं इहो कारपेटेड रोड हो, इन ते कैटाइज़ लॻल हुयूं, तमामु ख़ूबसूरत रोड हो। ऐं टंडो आदम ऐं ज़िलो सांगड़ बिल्कुलु उन्हनि जो जेको असां सां कम्युनिकेशन हुई, उहा सॼी जेका अॻे कलाक लॻंदा हुआ उहा मिंटनि में थी वई। लेकिन बदकिस्मती सां जेके ही वॾा ट्राला आहिनि, 12 व्हीलर, उन्हनि जेको आहे सो इन रोड ते हलणु शुरू कयो। उन खां पोइ असांखे ख़ासि करे उस्मान शाह हुड़ी वटि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ हंधनि तां शिकायतूं आयूं। उन खां पोइ मां SSP साहब सां राब्तो कयो ऐं प्लस असां पंहिंजे पुलिस जी पिकेट पंहिंजे तरफ़ हणाई ताकी इहे वॾा ट्राला हितां न गुज़रनि। हाणे थिए छा थो, हिकिड़ो त टोल टैक्स बचाइण जे लाइ, ॿियो वरी विचां शॉर्टकट जे हवाले सां इहे ट्राला हितां सांगड़ मां थींदा नवाबशाह बाईपास ॾेई सखर ऐं खैरपुर ऐं जेको अपर सिंध आहे हेॾां वञनि था। त उन्हनि इन खे खणी तमाशो ठाहियो ऐं असांजो रोड इलाही हंधनि तां टोड़े विधऊं। हाणे ॿिन्ही पासे ज़िले जे हदनि ते असां पुलिस पिकेट क़ाइमु करे छॾी आहे, इहे ट्राला बंदि कया आहिनि। पर जेको डैमेज्ड पोर्शन आहे, उन में अॼु मूं जेको आहे सो इंजीनियर सां ॻाल्हायो आहे ऐं उन ठेकेदार जी असां वटि अञा सिक्योरिटी बि आहे। किथे कुझु कलवर्ट्स बि डैमेज थिया आहिनि, त इंशाअल्लाह ताला उन खे असां कोशिशि कंदासीं त इन खे जल्द अज़ जल्द इन खे रिपेयर करायूं ताकी इहो वधीक डैमेज थियण खां बचे। टंडो अलायार खां टंडो आदम रोड जो 38 किलोमीटर तक़रीबन है, उनके 6 महीना भी कोन थिया आहिनि। रोड ठहण दौरान ही हंधा हंधा टुटी रहियो आहे ऐं काफ़ी हंधनि ते रोड वेही भी रहियो आहे, खॾा बि पइजी विया आहिनि हलिया। ऐं हिते जे रवासिन जो ऐं उन्हनि जो ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त रोड में नाक़स मटीरियल इस्तेमाल जे करे रोड हंधा हंधा टुटी रहियो आहे ऐं हेवी गाॾियूं क्रॉस हितां खां थियनि थियूं, जेके टैक्स बचाइण जे करे
ॿिए हाईवे खां ऐं हितां खां विचां खां गाॾियूं वञनि थियूं जेके भारी ऐं हेवी गाॾियूं आहिनि उन्हनि जे करे बि रोड टुटणु शुरू थी वियो आहे। ऐं वधीक ॻोठाणा न हिते जे रवासियुनि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त हिते जा जेके ठेकेदार हुआ बाअसर ठेकेदार उन्हनि उहो बाअसर हुअण जे करे ऐं पंहिंजी ताक़त जे हुअण जे करे ऐं उन्हनि नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो आहे जंहिंमें रोड में डामर बि कोन इस्तेमालु कयो वियो आहे ऐं रोड खे प्रेस बि सही नमूने सां कोन कयो आहे जंहिंजे करे रोड टुटणु शुरू थी वियो आहे। हितां जे रवासियुनि आला अख़्तियारी वारनि समेत नेप खां घुर कई आहे त इन नाक़स मटीरियल इस्तेमालु कंदड़ ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहन शाह, मेरान TV, टंडोला।